कराची का अहम खबर है अवासा शेर कनासी वडे वजीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ पोलियो के खात्मे बाबत अहम इजलास थियो है। इजलास में डॉक्टर अजरा फजल पेची हो, सईद गनी, आसिफ हैदर शाह ऐं ॿियनि जी शिरकत। मुहिम दौरान सिंध में 94 लख ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारिया वेंदा। डॉक्टर अजरा फजल पेचू जो अहिड़ो चवणु आहे। खबर अवासा शेर कंदासीं। माहौल में पोलियो वायरस हिन वक्त भी मौजूद है। ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ हंगामी बुनियादनि ते कोशिशुनि जी ज़रूरत है। पोलियो मुहिम की कामयाबी में पोलियो फ्री मुस्तकबिल की उम्मीद पैदा थी वही। पोलियो जो खात्मो सिंध हुकूमत की पहली तरजीह है। वडे वजीर सैयद मुराद अली शाह जो अहिड़ो चवणु आहे। खबर अवासा शेर कंदासीं। कराची का वडे वजीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ पोलियो के खात्मे बाबत अहम इजलास में डॉक्टर अजरा फजल पेची हो, सईद गनी, आसिफ हैदर शाह ऐं ॿियनि जी शिरकत थी है। मुहिम दौरान सिंध में 94 लख ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारिया वेंदा। माहौल में पोलियो वायरस हिन वक्त भी मौजूद है। अवा खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। ॿारनि जे तहफ़ुज़ लाइ हंगामी बुनियादनि ते कोशिशुनि जी ज़रूरत है।